हो मुंहिंजा अज़ीज़ भाउ, माण्हू मोमिन न कंहिंजे वास्ते शाहिदी ॾियनि त हे नेक आहे, रब करीम जो कसम आहे, हू नेक हूंदो थी। हा, जेकॾहिं न कंहिंजे वास्ते शाहिदी ॾियनि त हे ॾाढो ख़राबु माण्हू आहे, इंदल्लाह बि ख़राबु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो हिकिड़े शख़्स कि भला मूंखे कीअं ख़बर पई त मां नेक आहियां, सभु को पाण खे चङो सम्झंदो आहे, कीअं सम्झां त मां ख़राबु चवां? पाण सां तूं पाड़े ओड़े ॾे कन ॾेई ॿुधंदो कर, जॾहिं न तोखे सभई माण्हू संगत जमात जेके बि हिन सां चवनि त ॾाढो सुठो थियो आहे, भलो माण्हू थियो आहे, तहज्जुद इशराक वारो दीनदार आहे, ख़ुदावंद करीम जो ख़ौफ़ अथसि, महबत अथसि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन सम्झाए त अलाह पाक वटि तूं नेक आहे। जॾहिं न माण्हू चवनि त ॾाढो ख़राबु माण्हू आहे, साईं मुल्क तपाए खयो अथई, टिकरी तपाए खई अथई, जॾहिं कन ॾे तॾहिं हो पई आवाज़ अचे, उहो सम्झाए त इंद अलाह ताला बि तूं निहायत हाणे ख़राबु आहे। इन्हनि जी ज़बान कुदरत जो नगारो इन ते कन ॾींदो।